अस्सलाम वालेकुम कोड़ल। वालेकुम सलाम। कर छेरू ख़बर छा आहे भला? कोड़ल ख़बरूं ख़ैर जूं न आहिनि। छो छा थियो आहे? हे वठ बिल। हे बिल? ही छा आहे? ही बिल आहे बिल। छाजो बिल आहे? होटल जे नुक़सान जो बिल आहे। मतलब? दिलबर तुवारे पुट मुंहिंजे होटल में नुक़सान कयो आहे। ही उन जो बिल आहे। कुझु सम्झ में आई कोड़ल? पंहिंजे पुट जूं तूं केतिरियूं चटियूं भरींदे? इहो त ॿुधाए न त नुक़सानु कहिड़ो कहिड़ो कयो अथई? नुक़सानु कहिड़ो कयो अथनि? हिकु टेबल भॻी अथनि, 2 कुर्सियूं ऐं 4 कोप ऐं 2 गिलास भॻा अथनि ऐं अधु मण खीरु हारियो अथनि। बसि यार, इहो बि को नुक़सानु आहे? कंहिंजी ॿाह भञे हा, कंहिंजो मथो फाड़े हा न त चटी भरण बि मज़ो अचे हा। छा बसि अथई कोड़ल तुंहिंजी सोच खे? अड़े पुट खे सुधारण बदिरां अञा रहंदो हुनखे चवई थो त अञा वॾो नुक़सानु करे हा। अरे छेरू, तूं शींहं जूं ॻाल्हियूं कोन सम्झंदे। ही वठ पंहिंजा पैसा, कर निकर।